चाचा कॾहिं खां हिते चाट पियो खपाई? 15-20 साल थी 15-20 साल थी विया आहिनि। तॾहिं बि हिते इहो ई माहौल हुयो या हाणे मचियो आहे? नहीं हाणे ही होटल पहिरीं हुयो अलमंज़र या ही हाणे ठहियो आहे? ननन बदल शुरू कर शुरू खां वठी आहे। पोइ चाट सुठी थी हले हिते तव्हांजी? केॾी महिल हवाई रोटी आहे केॾी महिल हले थी केॾी महिल माण्हुनि ते आहे। हाँ हाँ। कीअं था प्लेट हलायो था? 50 रुपया 50 रुपया। पाण कहिड़ो चाचा? पर मल्हाए हिते ई ॻोठ अथव कराची मोरी? साईं ॾिनो मल्हायो। साइड ॾिनो मल्हाए संगत अस्सलाम वालेकुम। जीअं त असां जामशोर आया आहियूं राति जो ऐं सरमत बाबा असां सां गॾु आहे ऐं जामशोर जो ॾाढियूं ख़ूबसूरत हवाऊं थधी हवाऊं ऐं पाणी बि छोड़ी लॻे पियो असांखे हिते। संगत हिन वक़्तु असां हिते अलमंज़र जामशोर ते बीठा आहियूं। ही तव्हां ॾिसी सघो था, ॾेखार मिलंदा ही होटल आहे अलमंज़र जी जॻह तमामु घणी मशहूरु आहे। उन खां अलावा हेॾा तव्हां ॾिसी सघो था ही पोयां अलमंज़र जी पुल आहे जेका जामशोर खे हैदराबाद सां कनेक्ट कंदी आहे। ही तमामु यादगार मक़ाम आहे। सॼी सिंध जा माण्हू हिते जामशोरे में 5 साल या 4 सालनि जे लाइ यूनिवर्सिटी में पढ़णु ईंदा आहिनि ऐं हज़ारे यादूं हितां खणी पंहिंजे शहरनि में मोटी वेंदा आहिनि ऐं हिन जॻह खे मिस कंदा आहिनि। हिन जी हवा, हिन जो माहौल, आबो हवा ऐं जेके अक्सर माण्हू यूनिवर्सिटियुनि मां डिग्रियूं वठी वापसि हलिया वेंदा आहिनि पर जामशोर खे कॾहिं बि पंहिंजी दिलि मां कढी न सघंदा आहिनि। पर असां ख़ुशि नसीब आहियूं जो असां ॼावा बि हिते आहियूं, रहिया बि हिते आहियूं ऐं वॾा बि हिते थिया आहियूं ऐं अॼु ताईं पढ़िया बि हिते आहियूं ऐं अॼु ताईं हिते ई मौजूदु आहियूं। ऐं मुर्तज़ा मुंहिंजो बचपन जो दोस्त आहे। हीअ तमामु ख़ूबसूरत जॻह आहे। हिते तमामु घणी रश हूंदी आहे ऐं तमामु घणा माण्हू हिते डेली ईंदा आहिनि लेकिन मालूम न आहे छो अॼु सर्दी जी वजह शायदि सियारे जे करे या मे बी नाइट घणी राति थी वई आहे इन जे करे। लेकिन हिते तमामु घणी हींअर बि रौनक आहे। हींअर बि हज़ारे माण्हू हितां गुज़रनि था पिया ऐं हितां जी मच्छी बि तमामु घणी मशहूरु आहे। ऐं जॾहिं तव्हां हैदराबाद अचो त अलमंज़र ते ज़रूरु अचिजो। हिते असांखे को बि स्पॉन्सर न आहे। असां इन जॻह खे लाइक कंदा आहियूं ऐं अक्सर हिते अची वेहंदा आहियूं। तव्हां ज़रूरु हिते विज़िट कजो ताकी तव्हांजी बि दिलि कुझु यादूं खणी हितां खां वञे ऐं असांजे हैदराबाद खे थोरो एक्सप्लोर कयो ऐं अचो ज़रूरु। वेलकम। महिरबानी। जामशोर असांजे पहिरीं जो शहर आख़िरी लाइ यूनिवर्सिटी वारनि जो। हलो सभी भाई हाणे ओके भाई अचो घुमूं था ॾिसूं था। ओके भाई। ऐं हे तव्हां ॾिसी सघो था छोकिरा फुल एक्शन में टिकटॉक भरे रहिया आहिनि। इहे केरु ॿिया न बल्कि असांजा ई दोस्त आहिनि जेके असां खां विछड़ी आहे ऐं असांखे चवनि त वञी पंहिंजे मुंहुं व्लॉग ठाहियो। ख़्याल कर ॻाल्हायूं था न असां बेशरम बड़ा बद फज़ीलता। हिते यूनिवर्सिटी में एॾो अदब आहे ऐं तोखे शर्म न आहे निकिरे था। ही ज़रूरु का सादिशी माण्हू आहे इहो। हल ही ॾिसो तव्हां अब्दुल हक सफ़ा सीरियस मोड में कालीन भैया जो रोल करे टिकटॉक ठाहींदे माण्हुनि खे दफ़ा करे छॾियो मुर्गा। हाणे 10 दफ़ा रिकॉल कंदा वरी 10 दफ़ा ठाहींदा वरी अगरि ग़लति चेक कंदा वरी हिक ॿिए खे गाॾी ॾींदा यार तूं वीडियो भरी कोन थो सुठी हालांकि वीडियो अचे ई कोन थी सुठी। यार फवाद तूं ये जर्सी का बिना कीअं यार मां पहिरीं दफ़ा तोखे ॾिठो आहे। टिकटॉक जो जोश आहे असांखे। सियारो कोन थो लॻे तोखे? हदनि खे लॻंदो आहे। अब्दुल हक ॿियो ॿुधायो फवाद सां तव्हां इंजॉय कयो था? साईं ॾाढो मज़ो आयो जेको आहे न फवाद सां मुंहिंजी वे बद फज़ीलता तव्हां ॾिसी सघो था बदतमीज़ हली था बद फज़ीलता बेकार साड़ोटा सणी तो खराब करे मिलोग तो खराब करे असल में अब्दुल हक के दिखाए ने कालीन भया हो जे टिकटॉक में रोल कयो थे ओए ओए अब्दुल हक लोई पातल थई वरी पोया रात जो मंजर आ वरी लाइटूं ऐं चारागान मां बि नज़र नथो अचा न अलाए छा तो लगी ने ये रोमांटिक नॉवेल जो पुराणो विलन तो लगी। ॿियो ॿुधायो नूर नबी छा पियो करी हिते भला कीअं बोलई यार ये बस तव्हां लॻे यार तफरी करण। ही तव्हां जो मां आख़िरी व्लॉग ॾिठो ई त पराठो वराठो अरे बद फज़ीलता बेशर्मा बद किर ही नज़ारो तव्हां ॾिसो जेको कातिल नज़ारो आहे। असां हिन वक़्तु हेठि लही आया आहियूं बिल्कुलु दरिया जे किनारे ते बीठा आहियूं रात जे हिन टाइम ते एंजॉय कयो ऐं असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो।
तेसि ताईं अल्लाह हाफ़िज़। चायूं पाणियूं टिकियूं